हैदराबाद में रिपोर्ट माहिर मौसमियात सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए मुजिब सिंध में ताक़तवर बरसात जो सिस्टम दाख़िल थी वियो आहे। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे माहिर मौसमियात सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए। जी ग़ुलाम हुसैन ख़ास के लिए आगाह कजो छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु मौसम जे हवाले सां इहा सूरत हाल ताज़ा तरीन असां पंहिंजे नाज़रीन ताईं ॼाण ॾींदा हलूं त नार बंगाल वारो सिस्टम अरबी समुंड जे बरसाति वसाइण वारनि हवाउनि जे मदद सां अॼु सिंध मथां शदीद घटि दॿाउ ऐं डीप डिप्रेशन दाख़िल थी वियो आहे। ताक़तवर बरसाति जा ककर अॼु ज़ोरदार बरसाति सां सिंध मथां सफ़र कंदा रहंदा। बरसाति वारो सिस्टम सिंध में दाख़िल थी वियो आहे। उमरकोट मथां ओभर सिंध ते हिन वक़्तु डीप डिप्रेशन मौजूदु आहे। ही सिंध मथां हिकु डीप डिप्रेशन अॼु खां शाम राति ताईं सांगड़, नवाबशाह, शदादपुर, सकरन, काज़ीअमद मथां हिकु शदीद बरसाती सिस्टम ऐं डिप्रेशन गुज़रण जा इम्कान आहिनि, जिथे हवाऊं 40 खां 50 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुली सघनि थियूं। सिस्टम अॼु खां सुभाणे ताईं ओलह सिंध खां बलूचिस्तान निकिरी सघे थो या कराची मथां ठटे ॾांहुं निकिरी सघे थो या ओलह सिंध वञी वरी पोइते अची सघे थो। फ़िलहाल बरसातुनि जो दाइरो सिस्टम जे रस्ते सां मिलियल आहे। अॼु थरपारकर खां वधीक बरसातुनि जो सिलसिलो मीरपुर ख़ासि डिवीज़न, हैदराबाद, नवाबशाह, सांगड़, दादू, काछो, कोहिस्तान जिथे ज़ोरदार बरसातूं पवण जा इम्कान आहिनि। सखर डिवीज़न खां लाड़कानी डिवीज़न मथां बि सिस्टम अॼु खां अरबा ताईं तेज़ किथे ज़ोरदार बरसातूं ॾियण जा इम्कान आहिनि, जिथे 80 मिलीमीटर ताईं उतर सिंध में 2 ॾींहंनि दौरान किथे बि 120 मिलीमीटर बरसातूं रिकॉर्ड थी सघनि थियूं। ओलह सिंध, विचोली सिंध शदीद मौसमी हालतूं, शदीद बरसातुनि जा इम्कान मौजूदु आहिनि। नवाबशाह, काज़ीअमद, सेवण, शरीफ, नौशरो फिरोज़, दादू, कंडियारो, फुलशहर, पंडीदन, काछो, कोहिस्तान, सन, माझंद, हैदराबाद, नूरियाबाद, हाला, कोटरी, साबूराहू, भान सैदाबाद, गाजी शाह, टंडो रहीम, जामशोरो, कराची में ज़ोरदार बरसातुनि जा इम्कान आहिनि। मीरपुर ख़ासि, टंडो लायार, चंबड़, टंडो जाम, टंडो आदम, बदीन, ठटो, सिजावल, मातली, थरपारकर, उमरकोट में तेज़ किथे ज़ोरदार बरसाति पवण जा इम्कान आहिनि। हाणे सिस्टम सिंध खे टकराव करण खां पोइ विचोली सिंध खां पंहिंजो असुलु हिसो ओलह सिंध खां लाड़काने खां कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, विचोली सिंध, नवाबशाह ताईं पखेड़ कंदो। सखर डिवीज़न खां लाड़काने खां पंजाब, फैसलाबाद, मुल्तान, ॾखण पंजाब, बलूचिस्तान खां ॾखण बलूचिस्तान खां समुंड खां राजस्थान, गुजरात ताईं बिल्कुलु ज़ोरदार बरसातुनि जा इम्कान मौजूदु आहिनि। सिस्टम ख़मीस ताईं ओलह सिंध में हुजण करे ओलह सां सिंध, कुझु विचोली सिंध, कराची ताईं ज़ोरदार बरसातुनि जा इम्कान मौजूदु आहिनि। अरबा जे ॾींहुं बि ओभर सिंध ऐं थरपारकर सिस्टम कमज़ोर सामूंडी ककरनि सां बरसाति जा वसकारा थींदा। अॼु ओलह सिंध, काछो, कोहिस्तान, सखर, मीरपुर ख़ासि, हैदराबाद, कराची, नवाबशाह में बरसातुनि जा इम्कान तेज़ आहिनि। लाड़काने समेत जबल वारे इलाइक़नि में ज़ोरदार बरसातुनि जो इम्कान मौजूदु आहे। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ।